राज़नामा में न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के लाहौर मां खबर ॾींदा पंजाब के वॾे वज़ीर उस्मान बज़दार सां सिंध के अॻूणे वज़ीर ارباب غلام रहीम मुलाक़ात कई, जंहिंमें गॾियल दिलचस्पी जा मामला ऐं सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं कयूं वयूं। मुलाक़ात दौरान ارباب غلام रहीम अवाम दोस्त बजट पेश करण ते उस्मान बज़दार खे मुबारकबाद ॾींदे चयो त पंजाब हुकूमत ॿियनि सूबनि खे पोइ ते छॾे ॾिनो आहे। का सिंध हुकूमत बि अवामी फ़िलहाल आहे पंजाब खे रोल मॉडल बनाए। उन मौक़े ते पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बज़दार चयो त अॻूणनि हुकुमराननि कम घटि कयो, रड़ियूं घणियूं कयूं, माज़ी जे हुकूमत इदारनि खे सियासी मुदाख़लत जे ज़रिए तबाह कई। उस्मान बज़दार चयो त घटि वक़्त में जेके कम कया उहे अॻूणी हुकूमतूं 70 सालनि में बि न करे सघंदियूं। असां ॻाल्हाईंदा घटि ऐं कम वधीक कंदा आहियूं। तरक़ी जे सफ़र में ॿियनि सूबनि खे बि गॾु खणी हलंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।